बख्शापुर में 19 साला नौजवान इब्राहिम भंगवार गुरबत सबब पिस्तौल जो फायर करे खुदकशी करे छड़ी। घर में कोराम मची वियो। मिलियल ॼाण मूजिब बख्शापुर पुलिस थाणे जे अध ॻोठ हिम्मत अली शाह में 19 साला नौजवान इब्राहिम भंगवार गुरबत सबब पंहिंजे मथां पिस्तौल जो फायर करे ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो। वारस नौजवान जो लाश खणाए बख्शापुर थाणे ते आंदो। पुलिस ज़रूरी कार्रवाई लाइ लाश बख्शापुर अस्पताल मुंतक़िल कयो। इन मौक़े ते मक़तूल नौजवान इब्राहिम जे सौट बहार भंगवार ॿुधायो त मुंहिंजे सौट इब्राहिम गुरबत सबब पंहिंजे घर अंदरि पाण मथां पिस्तौल जो फायर करे खुदकशी कई आहे। ॿिए पासे राब्तो करण ते बख्शापुर पुलिस ॿुधायो त वारसनि मूजिब नौजवान खुदकशी कई आहे। वाक़े जी वधीक जांच कयूं पिया। खुदकशी आहे या नौजवान खे कंहिं क़तल कयो आहे। तालीम सां ई ग़ुलामी मां निजात मुमकिन आहे। उस्ताद फ़ैरूज़ मिजानी जी ज़ेर निगरानी गवर्नमेंट सेकेंडरी स्कूल बख्शण पवड़ जे शागिर्दनि में मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि ते प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मेहमान ख़ासि ग़ुलाम रसूल पवड़, तालुका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी ठुल अनीस अहमद बिजरानी, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हेल्पिंग हैंड जैकबाद, मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर SPO मैडम नादिया SPO, साहिर अली अबड़ो कम्युनिटी मोबिलाइज़र SPO जैकबाद, उस्ताद बाबू बरकतुल्ला बंगलानी, उस्ताद मोहम्मद हनीफ समेजो, उस्ताद खालिद हुसैन पवड़, उस्ताद रजीब अली मलिक नूरमंद पवड़, उस्ताद अब्दुल्ला पवड़, सुल्तान अहमद पवड़, उस्ताद सुभान पवड़, अब्दुल नबी मलिक, ग़ुलाम यासीन पवड़ ऐं ॿियनि वॾे अंग में शागिर्दनि समेत प्रोग्राम में शिरकत कई। कामयाब शागिर्दनि खे एज़ाज़ी इनामनि सां पुर नवाज़ियो वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JT न्यूज़।